खिपरो पुलिस अदालती हुक्म ते कार्रवाई कंदे 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। खिपरो पुलिस ॻोठ वडल में छापो हणी लछमण, टीकम, जमुना, दरगाह ऐं चांदनीअ समेत 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। खिपरो पुलिस अदालती हुक्म ते कार्रवाई कंदे 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। आम ख़बर खां नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया। खिपरो पुलिस अदालती हुक्म ते कार्रवाई कई आहे। ॿुधाए पियो वञे त इन कार्रवाई में 20 पोरियतुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। खिपरो पुलिस ॻोठ वडल में छापो हणी लछमण, टीकम, जमुना, दुर्गा ऐं चांदनी समेत 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। खिपरो पुलिस अदालती हुक्म ते कार्रवाई कंदे 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। खिपरो पुलिस ॻोठ वडल में छापो हणी लछमण, टीकम, जमुना, दुर्गा ऐं चांदनी समेत 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। आम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया। खिपरो पुलिस अदालती हुक्म ते कार्रवाई कई आहे। ॿुधाए पियो वञे त इन कार्रवाई में 20 पोरियतुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। खिपरो पुलिस ॻोठ वडल में छापो हणी लछमण, टीकम, जमुना, दुर्गा ऐं चांदनीअ समेत 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। खिपरो पुलिस अदालती हुक्म ते कार्रवाई कंदे 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर राजा रशीद कुंभर सां। जी राजा रशीद, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल निदा, ये अदालती हुक्म ते खिपरो पुलिस ॻोठ वडल में सनी हींअर जे सिरनि जे पठे ते छापो हणी 20 पोरियतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पोरियतुनि जी बाज़ियाबी लाइ शांति कोली कोट सगोरी में अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। बाज़ियाब पोरियतुनि में लछमण, टीकम, जमुना, दुर्गा, चांदनी ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस मूजिबि बाज़ियाब सभिनी पोरियतुनि खे सुभाणे वास्तेदार कोर्ट में पेश कयो वेंदो, जिते कोट सगोरी जेको हुकुम हूंदो उन जी जेका उन ते अमल कयो वेंदो। जी ठीकु आहे, अपडेट करण लाइ राजा रशीद वॾी महिरबानी।